अस्सलामुअलैकुम मुंहिंजो नालो आहे मुर्शिद तव्हां ॾिसी रहिया फन विद सिंधी यूट्यूब चैनल। अॼु को व्लॉग जेको आहे स्पेशल व्लॉग थींदो छो त अॼु जुमे ॾींहुं आहे ऐं हाणे हाणे नमाज़ पढ़ी आयुमि सो उहे क्लिपूं ॾेखारींदुमि ज़रूरु। ॿ वीडियो ठाहियूं नमाज़ ते ओॾे मस्जिद में सो उहे बि Told you how to run the race, every move was on the page, but I didn't like their way, had to fight and misbehave, had to find a way to change, had to leave to find my way. ऐं अॼु को व्लॉग स्पेशल इन करे आहे छो त इहो अॼु बादशाह आदम सुल्तान ते हलंदासीं। असांजो खैरपुर जो मशहूरु पीर बादशाह आदम सुल्तान जिते असां दुआऊं बि घुरंदा आहियूं सो क़बूल वेंदियूं आहिनि ऐं प्यारो पीर आहे असांजे खैरपुर जो। सो जिते ऑल खैरपुर जा माण्हू खैरपुर खां ॿाहिरों बि ईंदा आहिनि जिते बाक़ाइदे चुदारी जबल आहिनि सो हुते पिक्चर कढाइण ईंदा आहिनि ऐं मुंहिंजा दोस्त अचणा आहिनि सो मां कॉल कई थी मां ॼाण आया सो उहे अचनि त पोइ वरी मिलूं था ऐं होॾे हलंदासीं बादशाह आदम सुल्तान ते। हेलो अस्सलाम वालेकुम। हाँ वांदा ही वांदा केर छा हिकु गाॾीअ ते हलूं न तूं हमारी कढां थो हिक ते था हलूं। हाँ बीहारियूं तो तबियत ठीकु आहे? अड़े हिन ॾिठो हूंदे लॻी लिखी पई आहे ॿियो सुनो तव्हां हलूं बादशाह ते मां गाॾी कढी अचां। Silhouettes of you are like a taunt, never really know just what you want. With you I don't ever feel calm, I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string, you don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings, you don't ever wanna set me free. You know I'm addicted to you, and it's twisted, you've been gifted with the evil voodoo. Got me coming back for more, even when I've been screwed. Dolls full of pins, pierce my heart straight through. I got issues in my head, I like you in my bed, but you keep me on red. Oh, everything is like a test, I better not text or I'll come off desperate. But if I lay down and I play dead and I stay dead, baby you'll get sick of being the monster out of my head, under my bed, thinking something out of my nightmares. जुमे ॾींहुं रश न हूंदी ख़ैर असां पुॼी विया आहियूं। छा पियो चई हाणे ॿुधा सुनू छा पियो चई टकरनि लाइ ॿुधाए न चए पियो जेॾो अॻे था हलूं तेॾो पोइ हिते था वञा वञनि। सो असां ख़ैर असां बादशाह साईं ते पुॼी विया आहियूं ऐं अॻे गाॾी मां काईंदुमि थोरो बीहारींदुमि न चश्मो वग़ैरह न सो मिलूं था अॻे। असीं सिर्फ़ु 20 रुपया भरियासीं अॼु मोटर साइकिल जो 50 रुपया थी वियो आहे सो हली इन ते मुखातिब थी छा थो चए त इहा साइड बिज़नेस थियणु खपे। ऐं हीअ साईं बादशाह आदम सुल्तान मथे हली तव्हांखे ॾेखारींदो आहे बादशाह साईं जी ऐं बादशाह साईं थोरी नंढड़ी जेका मूंखे कहानी ख़बर आहे सो उहा मां तव्हांखे ॾसींदुमि। तव्हांजो मुर्शिद साहब मथे हली When I first saw you, I knew this. I'm with you, I feel so useless. I feel diluted, my heart's been wounded. Silhouettes of you are like a taunt, never really know just what you want. With you I don't ever feel calm, I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string, you don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. पुॼी आहियूं साम्हूं पीर असांजो थकियाओ थोरो व्यू ॾिस सोनू चाणी व्यू ॾिसो बस ग्राउंड यहाँ था।
असां पुॼी विया आहियूं बादशाह साईं जे ज़ियारत बि करे आयासीं उते दुआऊं बि घुरी आयासीं तव्हां कहिड़ियूं दुआऊं घुरी डस्टबिन आहे हल तूं शादी आई हाणे त कई थी तूं छा दुआ घुरी हा मुंहिंजी दुआ यार मुंहिंजी शादी जो त न सोच ओ साईं दरगाह लौंग फ़क़ीर साम्हूं हा जेकर कॾहिं हेॾां भलंदा साईं ओ साम्हूं जेको ज़ाहिर थिए थो ओए ॿ कुबा नथा ज़ाहिर थियनि दरगाह लौंग फ़क़ीर जान सो हाणे वञी रहिया आहियूं हने ते जेको परियों टकर आहे वॾो सो हुनजो नालो आहे हनो सो हुते हलूं था ऐं हलंदे हलंदे मज़ो ॾेखारियूं था हे पहिरियों ई थकिजी पिया आहिनि पर होॾे हलंदा ज़रूरु ऐं हीअ टकर आहे वॾो ॿियो ऐं वॾो में वॾो टकर हे साम्हूं आहे जेको सिज जे हेठों आहे ऐं तव्हांखे क्लियर न ईंदो हूंदो कीअं नथी अचे माशाअल्लाह कहिड़ो मोबाइल आहे iPhone 11 पिलो माशाअल्लाह VIP अरे पोइ घर थियल आहे न हलो बिरयानी खाऊं था बादशाह आदम त थी अचूं माना बादशाह ते आया आहियूं हितां न पहिरियों बिरयानी छो मां हिन खां पुछो हिन खां पहिरियों पुछो अली तोखां मां पुछो हुयो त बिरयानी खाई हलूं कराए खाधी हा न सॼो टाइम लॻंदो हिन पाण चयो शाम जो ज़रूरु थींदा न हाणे हे साईं घर जो प्यारो जेको मानी न खाई आयो चई त दोस्त मानी खाईंदो घर वञी छा सम्झी मानी त छॾी पहिरियों ई डिज़र्ट में छा करायो थी मुला थींदो छा शेख त आहे मुलो थींदे छा पहिरियों ई मिठाण लाइ थो पुछे अली छो न ईंदो भलो सो हाणे हने ते चढ़ी रहिया आहियूं ऐं तव्हांखे बादशाह जी कहानी ख़बर आहे बादशाह आदम सुल्तान जी हिन जी कहानी नथो ॿुधाए सघां बादशाह आदम सुल्तान जी ॿुधाए सघां वधीक न अड़े पीर आहे पीर कमरा त ठहियल आहिनि ज़रूरु फ़क़ीरनि लाइ ठहियल हूंदा ॿियो कंहिं लाइ ठहियल हूंदा हा हलो न हलो बाक़ी जा हेॾी बि चइण जी इजाज़त खपे यार वॾी ॻाल्हि आहे अड़े यार अञा ताईं मां हा जुती वग़ैरह न पाती आहे हे हली रहिया आहिनि मां सही तरह जुती पायां पोइ हलूं था सो बादशाह जी कहानी ख़बर अथव अली बादशाह साईं जी बादशाह साईं जूं इलाही कहानियूं आहिनि सो हिकु ॿ कहानी मूंखे यादि आहे पहिरीं कहानी इहा अथसि त बादशाह साईं जो पीउ हुयो जेको पहिरियों बादशाह हुयो सो उनखे औलाद पुट ई न पई थिए सो इलाही जो कई किथां पुछा कराई त छा थींदो डॉक्टर वग़ैरह खां पुछा कराई तॾहिं डॉक्टर त न हुया पर हकीम हूंदा हुया एंड फ़क़ीर हूंदा त हिकिड़ो फ़क़ीर आयुसि महल में जंहिं चयोसि तोखे पुट त थींदो हाणे ॿुधो न सो फ़क़ीर चयोसि तोखे पुट त थींदो पर उन मां तोखे अधु कटे मूंखे ॾियणो पवंदो अधु पाण रखिणो पवंदो त बादशाह खे चलाकी महसूसु थियो आहे चई त भले पुट थिए पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे ॾियांसि न ॾियांसि मां बादशाह हुआं सो ऐं अलाह साईं अहिड़ो कयो त उनखे अलाह साईं पुटु ॾिनो पोइ जॾहिं उहो वॾो थियो ऐं उहो फ़क़ीर आयो उनजे बादशाह जे बादशाहियत में ऐं बादशाह खां पुछियईं त तोखे औलाद थी त बादशाह चयोसि हा मूंखे पुटु थियो बादशाह साईं चयोसि त मूंखे पोइ फ़क़ीर चयोसि त मूंखे बादशाह साईं जीअं वाइदो कयोसीं सो मूंखे अधु पुटु खपे बादशाह साईं चयोसि मां न ॾेई सघंदुमि तव्हां पैसा वठो मां पुटु न ॾींदुमि अधु करे पोइ बचंदो किथे त फ़क़ीर चयोसि बची वेंदो तूं मूंखे बसि अधु ॾे छो त पाण वाइदो कयो हुओसीं ऐं वाइदे जे हिसाब सां ऐं पाण तव्हां अधु मूंखे पुटु ॾियो हू इलाही बादशाह साईं चयुसि त मूंखां सोन वटि सो बादशाह साईं सोन जी इलाही लालच ॾिनसि सो इन करे पोइ हुन चयुसि मूंखे सोन न खपे जीअं मां तव्हांखे वाइदो ॾिनो हुयो त मूंखे वाइदो वरितो हुयो त जीअं मूंखे पुटु खपे तव्हांजो अधु पुटु खपे त बादशाह साईं पोइ ॿुधुसि ऐं बादशाह साईं वटि जेके माण्हू बीठल आहे उन्हनि चयो त साईं तव्हां वाइदो कयो सो वाइदो पूरो करिणो आहे तव्हांखे ऐं उहो पुटु अधु करे ॾियोसि त बादशाह साईं चयो त सही आहे ऐं खणी अचो तलवार पोइ तलवार खणी आया अधु कटियऊं पुटु अधु खणी वियो फ़क़ीर ऐं अधु बादशाह खे ॾेई वियो त बादशाह खे इलाही ॾुखु हुयो त पुटु हाणे ज़िंदा रहियो न आहे सो संदे ख़ादिम खे चयईं त हिनखे वेड़े ऐं क़बर में पूरे अचो त ख़ादिम चयो साईं पहिरियों ॾिसी त वठो त बचियलु आहे जीअं फ़क़ीर चए पियो
त बादशाह साईं ख़ादिम खे चयो त तव्हां खोले ॾिसोसि अगरि ज़िंदा आहे त सही आहे न त लॻे त नथो ज़िंदा न हूंदो सो ख़ादिम खोलियो त पुटु ज़िंदा हुयो सो इहा बसि एतिरी मूंखे कहानी हिनमहिल ताईं ख़बर आहे बादशाह साईंअ जी सो उहो अधु बादशाह साईं हे आहे हा ऐं अधु फ़क़ीर खे ॾिनल आहे पोइ अलाए कहिड़ा फ़क़ीर जी ख़बर न फ़क़ीर किथे आहे मूंखे एतिरी कहानी ख़बर आहे ॿी वरी कहानी ॿी पॉइंट इहा न न न न न न सो ॿी पॉइंट इहा आहे बादशाह साईंअ जी त बादशाह साईं जॾहिं वॾो थियो हुयो बादशाह हुयो त हिकु नौकिरियाणीअ खे मंझंदि जो चयईं त मुंहिंजो वञी हंधु बिस्तरो सेट कर त शाम अची मां सुम्हंदुमि अची त नौकिरियाणी शाम शाम बादशाह माण्हू हुया न सो शाम जो अची मां सुम्हंदुमि हा हा अंधेरो सुम्हंदा हुया बसि पोइ मस्तियूं ऐं तॾहिं चवंदा न न न ॿुध न तॾहिं चवंदा कहाणी हूंदो हे बादशाह सो उहा कहानी ईअं आहे त बादशाह साईं उन नौकिरियाणीअ खे चयो त मुंहिंजो हंधु बिस्तरो सेट करे रखिजां पोइ मां अची सुम्हंदुमि हुनजो जॾहिं हंधु बिस्तरो सेट करे रखियुसि त हुनखे स्मूथ लॻो हंधु स्मूथ लॻो सो उन जे करे उन हंधु हा हा सॉफ्ट सॉफ्ट हा सो नरम 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 हलो साईं नरम सो नरम लॻुसि त उन ते सुम्ही पई हा नरम पसंदि आहे तो उन ते सुम्ही पई पोइ वरी बादशाह पई पई उहो नौकिरियाणी सुम्ही पई सो बादशाह साईं जंहिं महिल शाम ते आयो अड़े ॿुध न बादशाह साईं जंहिं महिल शाम ते आयो त ॾिठईं त नौकिरियाणी सुती पई आहे मुंहिंजे हंध ते त जेके हे असांजो शेख भोलो साहिबु तव्हां खपे विडियो वठ वठ माने ॾे हो तो ॾेखारनि व्यू तो ॾेखारनि व्यू ॾिसो न केॾो प्यारो आहे हे कहिड़ो मुर्शिद हेलो अस्सलाम वालेकुम तू त पहिरां इंटरव्यू कराए साईं अगरि मां थो ॻाल्हायां अगरि ज़िंदगी मां थोरो बि बेज़ार आहियो त को वक़्तु कढी उहो बादशाह साईं ते अचो ही नज़ारो मिलंदव अड़े ईअं अचनि किथे था बादशाह साईं ते अचो तव्हांखे सुकून बि मिलंदो ऐं दुआऊं घुरंदव दुआऊं बि क़बूल वेंदव हा हा साईं असां मानी खाराईंदासीं तव्हांखे चांहि वांहि पीआरींदासीं असां हूअं ई मुर्शिद आहियूं हा मुंहिंजो बि अचे न मां व्लॉगिंग थो कयां ऐं हाणे फोटोग्राफी शुरू करे ॾिनी अथऊं ऐं तव्हांखे इहा मां कहानी पूरी न करे सघियुमि कहानी ईअं हुई त जंहिं महिल हू सुम्ही पई ऐं बादशाह साईं आयो त चहबुक हूंदा आहिनि न अॻे हूंदा चहबुक सो उहे खणी उन माईअ खे मार ॾिनई पोइ हुन माईअ इलाही मार खाई रोए पई ऐं माईअ नौकिरियाणीअ बादशाह साईं खे चयो साईं मां हिकु दफ़ो सुती आहियां त मूंखे एॾी मार मिली आहे तव्हां जेको यको सुम्हंदा आहियो त तव्हां सां अलाह साईं छा हालति कंदो सो तॾहिं खां अलाह इहो बादशाह साईं हा बादशाह साईं थिए चढ़ूं पर सोनू थो चए मूंखे भउ थो थिए अड़े हितां आहे साम्हूं ॾाढो मज़ा वारा लहंदा इहो हा एॾो ई चढ़ंदासीं एॾो ई लहंदासीं ॾिस न एॾो चढ़िया पिया आहिनि लहनि बि था मां चढ़ी ॾेखारियां हाणे सोनू चए थो हिते ई मूंखे फोटू कढायो मुंहिंजा फोटू कढो सो मथे न हलंदुमि साईं खे भउ थो थिए भाऊ वारा ॾिसो चढ़नि बि था लहनि बि था ॾिस न अड़े मुंहिंजो त कढी ॾिस ओए सोनू हली मुंहिंजो कढ त मुंहिंजो त कढ न मां ताने कारो तो अचे को हुआ केड़ो फ्रिज में ता साफ ही हिक उहो शे ॿुधाई उहा शे तू कर फायदा ब्यूटी क्रीम भरी हट अल्लाह सजा वधी करे इहो न ॾाढे न कर मजाक न कर बादशाह ने एडा केर बादशाह अच मथे चढ़ंदासीं बादशाह आॾियो हलंदा कसवा ता कोई जुती पकीअ में जुती पकी न बादशाह हलणो पवंदो न बादशाह उच सोनू हा तकड़ न कजां बसि अचो हलूं अड़े न हलूं था हाणे धक वग़ैरह कुझु न थींदो हा बचण जे वासरो न कजां मां हिते बीठो आहियां तव्हां हिते फोटो कढां तव्हां हितां ॾिसां न यार मथे हलंदे ईअं न मथे हलंदो मुंहिंजी स्लिप थींदी चप्पल अहिड़ी आहे न भला हल मथे हल टाइम वेस्ट न कराए व्लॉग थो ठहे ईअं न कर यार हे साईं असांजो हेॾो वॾो सोनू साहिबु बोर्ड में अची वियो आहे त बि एॾो भउ थो थिएसि मथे नथो चढ़े हाणे हली रहिया आहियूं यार ॾिस न अचे ई नथो
असां हेॾो मथे चढ़ी वियासीं अञा आयो ई न इहो अथव सोनू साहिबु माशाअल्लाह हा ये इन भाऊअ जहिड़ो आहे न तूं बि मथे चढ़े ई नथो अली छा थो सम्झे केॾो बीठो आहे जाना हितां ई पाणी चेक कर अगरि तव्हांखे नज़र ईंदो हुजे त हीउ पाणी ॾिसो केॾो बीठो आहे अञा ताईं मींहं वारो पाणी फुल भरियो पियो आहे तक़रीबन 7-8 एकड़ पाणी बीठो आहे ऐं हीअ साईं व्यू चेक कयो तस्वीरां ईंदियूं ज़बरदस्त थोरो हे साईं असांजो अली जान दोस्त कंदर साहब ऐं हीअ तव्हांजो मुर्शिद दोस्त यूट्यूबर अगरि हीअ मूंखे अलाउ करे तव्हांखे व्लॉग पसंदि आई छो त मथे चढ़ियाऊं साह मुंझी पियो आहे असांजो ऐं हीअ साईं तव्हां ॾिसी सघो था मथे चढ़ियाऊं हने ते हिनखे सॾींदा आहियूं हनो ऐं हेठि रहंदा हेठि साईं खे चवां हे ॾिसो वाह अली जान पिक्चर थो कढे तो अली जान ॾे हलूं ऐं कुझु तस्वीरूं कढायूं छो त वीडियो बि ठारायूं पर तस्वीरूं बि लाज़मी आहिनि ऐं तस्वीरूं कढाईंदासीं तो पिक्चर कढो था असांजी ही तव्हां ॾिसी सघो था उहो बीठो आहे वरी पाण मज़ार हूंदो ॾे छा थो चए उहो पंहिंजो यूट्यूब जी वीडियो थो ठाहे हा चए थो लाइक कजो शेयर कजो ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं साईं ईअं कीअं ओके साईं जो वाइड एंगल में तस्वीर कढी वठां पोइ वरी तव्हां सां मिलूं था गर्मी इलाही वधी वई आहे साईं जूं पिक्चर कढियूं आहिनि पर साईं थो चए पघर सफ़ा ज़ाहिर थो थिए पिक्चर में ऐं उहो बि मयारूं साहिबु थो ॾे सोनू साहिबु मयारूं न ॾियो असां तव्हां ॾे अची रहिया आहियूं ऐं असां थोरो लहूं पोइ तव्हां सां मिलूं था ऐं साम्हूं सिज साहिबु असांजो वॾो साहिबु जेको असांजे मुंहं में लॻे थो वॾो सिज आहे पोइ मिलूं था जॾहिं साईं छा थो ठाहिणु चाहे साईं 2 कलाक बीहणो पए तव्हांजे वीडियो जे करे बाक़ी अधु मुनो कलाक लॻंदो हा हलो सही आहे वेठा हुजो ऐं ही साहिबु थो चए त टाइम वेस्ट ठाहियूं जेको असां थी आयासीं नी हा हे साहिबु जेको टिजणो हुयो हा अचे अली हे साहिबु टिजणो जेको असांखे थो चए त तव्हां किरो था ऐं जेको असां मथां थी आया आहियूं हे साहिबु उते ई बीठो आहे कीअं सोनू साहिबु वीडियो ठाहे थो जुगाड़ ॾिसो था जुती रखी उन वटि मोबाइल रखंदो स्टेबल नथो थिएसि सेफ नथो रखी सघे हलो त हेठि हलूं पाणी वग़ैरह पीऊं ऐं शफ़ा खाऊं बादशाह साईं जी माण्हू वेही करे असां हिते बीठा आहियूं ऐं मजबूर थो करे आईफोन 11 ॾेखारे छा थो चए हा इंशाल्लाह असां बि वठंदासीं न एंड्रॉइड मोबाइल ओके पहिरीं ॻाल्हि इहा त जॾहिं बादशाह ते अचो खाइण पीअण कुझु खणी अचिजो हा फ्रेश थी अचिजो घरां ऐं ख़ासि करे पीअण माना पाणी ज़रूरु खणी अचिजो या बोतलूं वठी अचिजो न त मतिलबु असांजो साह थो वञे हा ये छा थींदो उहो हंटिंग हूंदो आहे शिकार ऐं हिनखे छा चइजे छा चइबो मतिलबु थोरी वीक थी वई आहे ओके रड़ी था करनि हा रड़े हले पहिरीं रड़ डबल ट्रिपल आवाज़ मेहनत भी इस्तेमाल आ रहा है पर मेहनत नहीं करे तू बिरयानी खा रही हां मानी खा रही गा लिया है टाइम जब करे हां लिया है पी लेकिन तो भी रखिया ना इना अच्छी वाला मा प्यारो तो लगे साहब अली प्यारो तो लगे अल्लाह कसम सोनू तो साईं बरे दो समी माशाल्लाह हां फोकस मां कभी तो भाई मोबाइल पर क्या हुआ मना है तीन अगर कुछ तो बेहतर लगे तो ता ही सही तो गाला है सही लोग खाया तो
लाइक कयो मुर्शिद खे ऐं कमेंट कजो त मां बि व्लॉग साईं असां में हिकिड़ी ॻाल्हि न असां में हिकु हिमत आहे त व्लॉगिंग असां शुरू करे ॾिनी आहे पोइ ॻाल्हाइणु अचे न अचे असां सिखी वेंदासीं ठीकु आहे ऐं ॾिसो कीअं बीठा आहियूं असां माना थोरो बि चुरियासीं सिधो हेठि ऐं हिन में उहा हिमत आहे हिकु इंट्रो वीडियो रखियईं गुम साल गुम उहो मां तव्हांखे लिंक हेठां ॾींदुमि हुन व्लॉग चैनल जी रमज़ान साहब जी इट्स रमज़ान शेख साहब न इट्स रमज़ान शेख हा छा पिए चई वीडियो ठाही सॼी इंट्रो में हिन में बि अपलोड थियल आहे ॿी टाइम कई लिखी दिया उन बकाए हम कल न कहीं आयो ई न आहे हे व्लॉग ॾिसंदो हुयो इरफान जूने जो है न इरफान जूने हा इट्स मोस्ट ब्यूटीफुल व्लॉगिंग एंड क्रिएट ब्यूटीफुल व्लॉग्स ऐं हे जेको ज़बरदस्त व्लॉग कंदो हुयो एडिट ऐं जेको ठाहे अपलोड कंदो ऐं साईं उनजो फैन आहे व्लॉगिंग शुरू कयईं छॾे मां कटींदुमि व्लॉगिंग साईं शुरू कई इंट्रो वीडियो रखियईं साल गुम असां उहे शख़्स आहियूं जेको शुरू कयो आहे ऐं ॿियो महीनो आहे माशाल्लाह अॼु 21 व्लॉग आहे ऐं अॻे बि व्लॉग ईंदा रहंदा हा नोमी बादशाह जी ॻाल्हि खुली आहे त नोमी बादशाह साहिबु न हा नोमी बादशाह जी ॻाल्हि खुली आहे त नोमी बादशाह जी हिकिड़ी ॻाल्हि कयां नोमी बादशाह एॾो फेमस इन करे आहे त हिकिड़ो माशाल्लाह उहे ॾिसंदा त जेके सुहिणनि छोकिरनि खे ॾिसंदा आहिनि छा चवंदा आहिनि नथो चई सघां सम्झी वञो ऐं साहब मार्क्स ताणी ॻाल्हाए थो अञा चहिरो बि न ॾेखारियो अथई असांजो जहिड़ो बि चहिरो आहे ॾेखारियूं था ऐं ॿी पॉइंट इहा त उहो फेमस इन करे थियो आहे छो त अक्सा किंजर लाली इन सां घुमे थो नोमी बादशाह न ॾिठो अथई हिन नोमी बादशाह न ॾिठो आहे वाह पंहिंजो सिंधी पर उर्दू में व्लॉगिंग कंदो आहे इहा ग़लति ॻाल्हि आहे सिंधी आहे त सिंधी व्लॉगिंग करे ऐं ॿियो फेमस इन ते हाणे घणो थियो जेको इहो फ़ाइदा अली शादी थी उनजे ॿाहिरों शादी हाल जे ॿाहिरों माण्हू छोकिरनि खां रिएक्शन वरितई नंढड़नि खां उहे वरी कुझु ग़लति ॻाल्हाए रहिया पोइ इन करे फेमस थियो टिकटॉक ते बि इलाही फेमस थियो उन ते तक़रीबन 1 लख खां मथे व्यूज़ अची विया अथसि ऐं अलाह कंदो असां बि कंहिं ॻाल्हि जे करे फेमस थी वेंदासीं न त अहिड़नि सुहिणनि जे करे त फेमस थींदासीं सोनू शेख साहब जे करे ऐं इहे सदाईं असांखे ॻाल्हाईंदा त व्लॉग ठाहे पर भलो ठाहे तुंहिंजो नथो वणे तूं ॻाल्हाइणु सिखो न छा हा ईअं ई आहिस्ता सिखंदो आहे ॿियो हेॾे मथे चढ़ियाऊं सो अञा उन लॻी आहे तॾहिं नथो घणो ॻाल्हाए सघां सो हेठि हलूं पोइ वरी मिलूं था हली छा थो चईं हलूं हेठि ईअं थो चए नी चए थो नी हेठि हलूं सोनूअ खे बुख लॻी आहे सोनू थो चएसि मां गानो ॿुधां हाणे गानो हलाईंदो असांखे बि ख़बर न आहे पहिरियों ॾसे थो त कल्ह बि हलायो कहिड़ो गानो हलायो थी हलायो नी ॿुधूं मज़ो वठूं बंदि करे वीडियो फोटो कढी मुहारे में हाँ फोटो तो कटराइनी सो मुहारे में 11 की छड़ी मुहारे में कटराइनी अल्लाह ए मुहारे मोबाइल की एडी इज्जत जो 11 iPhone 11 किसे में रखी मुखे तो जे तुम्हारे मोबाइल में तस्वीर कढ